पैगाम सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं लालू रैंक में मोहम्मद खुनाला की रिपोर्ट मूजिब लालू रैंक शहर और भरपासन में तेज़ तूफान और गजगोड़ से बरसात शुरू थी वही है। तेज़ तूफान और बरसात सबब मौसम खुशगवार थियण सां गॾु दुकाननि जा छपरा उॾामी विया आहिनि ऐं सोलर प्लेटूं हिक हंधि खां ॿिए हंधि किरी टुटी पियूं आहिनि। इतला आहिनि त लालू रैंक शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में तेज़ तूफान ऐं बरसात सबब वण भी किरी पिया आहिनि, जॾहिं त बिजली जो निज़ाम पिणु डावाडोल थी वियो आहे। होॾे लालू रैंक भरिसां ॻोठ डंगल माशी में चांदा पेट्रोल पंप जा 2 यूनिट भी तेज़ तूफान सबब किरी पिया आहिनि। वाज़ेह रहे त यूनियन काउंसिल जे इंतज़ामिया बरसात खां अॻु बरसात जी पाणीअ जे नेकाली लाइ के भी जोगा बंदोबस्त न कया विया, जंहिंजे नतीजे में शहर के केतिरनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे।